मौसम के बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 24 अगस्त यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान तेज़ तूफ़ानी बरसाति कहिड़े इलाइक़नि में हलंदी ऐं कहिड़ा इलाइक़नि में जेको आहे ॻढ़ो बरसाति हलंदी ऐं कहिड़ा इलाइक़ा गर्मी जी शिदत में ईंदा। दोस्तों रोज़ानो मौसम की अपडेट का बाख़बर रहण जे लाइ शायद कोसो वीलॉग यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे छॾियो, बेल आइकन के आल ते करे छॾियो ऐं फेसबुक पेज के फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा ऐं ही वीडियो फेसबुक पेज ते अॻियां भी शेयर करे छॾियो जीअं कंहिं ॿिए खे भी मौसम की अपडेट मिली सके। दोस्तों रोज़ाना जीअं तव्हांखे असां सिंध जी अपडेट ॾींदा आहियूं त सिंध में मौसम की सूरत हाल छा रहंदी। अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों 24 अगस्त यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान मुल्क भर में ऐं सिंध में कहिड़ी मौसम रहंदी। मगरबी बरसातनि जे सिस्टम यानी जो दाख़िल थियो आहे कश्मीर गिलगित बल्तिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़नि में अॼु उन सिस्टम में जेको आहे वधारो थींदो ऐं बरसातनि में शिदत ईंदी। कश्मीर गिलगित बल्तिस्तान ऐं KP के जे इलाइक़े ऐं शुमाली पंजाब में बरसातूं ओॾे घणियूं थींदियूं। बाक़ी बलूचिस्तान जा कुछ इलाइक़ा हिते भी तेज़ तूफ़ानी बरसाति थी सघे थी। बाक़ी जनूबी पंजाब ऐं सिंध अंदरूनी सिंध में मौसम साॻियो रहंदो ऐं हिते काई भी बरसाति जो इम्कान न आहिनि। बाक़ी कराची जे सिंध जे वॾे शहर कराची ऐं सैली पटनि ते हल्की फुल्की बूंदाबांदी थी सघे थी। बाक़ी जनूबी पंजाब ऐं सिंध में अंदरूनी सिंध में बरसाति जा इम्कान बिल्कुलु घटि आहिनि। ऐं हाणे हब्स ऐं गर्मी में भी कमी थींदी छाजे करे बरसातूं स्टार्ट थियूं आहिनि। शुमाली पाकिस्तान में बरसातूं हली रहियूं आहिनि, उन जी वजह खां अंदरूनी सिंध ऐं जनूबी पंजाब में हब्स ऐं गर्मी में कमी थी सघे थी। असांखे ॾींदा इजाज़त, खुदा हाफ़िज़।